असांजा शागिर्द असांजा रहवासी सभिनी साथियुनि खे जीएस आहिनि। सभ खां पहिरीं त अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे रियासत जे अंदरि हितां जा रहवासी, हितां जो अवाम, हितां जा माण्हू, हितां जा ग़रीब पोरियत आबादगार, असांजा हितां जा वापारी जेकॾहिं ग़ैर महफ़ूज़ आहिनि त असां उन्हनि ते लानत था विझूं। इन वक़्तु जेकॾहिं हिन जामशोर जी सूरत हाल ॾिसूं था त दर्सगाहुनि जो शहरु, इल्म जो शहरु, अमुन जो शहरु, कारोबारी मर्कज़ जेको पूरे 360 ॾींहंनि में 24 कलाक खुलियल हुजे थो, उन शहर जे अंदरि बदमनी चोट ते चढ़ी वई आहे। माण्हू घरनि में महफ़ूज़ न आहिनि, माण्हू रस्तनि ते महफ़ूज़ न आहिनि, नौजवान जेके शागिर्द आहिनि उहे पंहिंजे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि महफ़ूज़ न आहिनि। उन सॼे अमल जी ज़िम्मेवारी असांजी हिन मौजूदा रियासत ते आहे, मौजूदा हुकुमराननि ते आहे, छाकाणि त हुननि हिते जेके चूंडियल नुमाइंदा मुक़ररु कया विया आहिनि उहे सिर्फ़ु करप्शन जे पोयां आहिनि। अवाम जे तहफ़ुज़ लाइ, अवाम जे जान माल जे तहफ़ुज़ लाइ को बि अमल न पिया कनि। उनखां अलावा असांजी स्टेट, असांजी रियासत जंहिंमें पुलिस जो वॾो किरदारु आहे, हिते असांजा SSP साहिबान, असांजा SHO साहिबान, असांजा DSP साहिबान हिकिड़ो मंथलियूं, हफ़्ता ऐं ॾिहाड़ियूं मुक़ररु करे उन्हनि खे मोकिलनि था, त उनजे करे असांजा ॾोह वधनि था ऐं उनजो जेको ज़ुल्म आहे, जेको कहर आहे, उहो अवाम ते पवे थो। करप्शन हिकिड़ा कनि ऐं ज़ुल्म ॿियनि सां थियनि, इहो हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। उन करे असां हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं त जेकॾहिं अवाम जो तहफ़ुज़ चाहियो था, न्याणियुनि जो तहफ़ुज़ चाहियो था, शहरियुनि जो तहफ़ुज़ चाहियो था, शागिर्दनि जो तहफ़ुज़ चाहियो था, फौरी तौर ते इहो करप्शन निज़ाम ख़तमु कयो, माण्हुनि खे मेरिट ते मुक़ररु कयो, अवाम खे तहफ़ुज़ ॾियो। हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि हिन खां आज़ादु न आहिनि, छाकाणि त हर कारोबारी माण्हू जो, हर सहाफ़ी जो, हर शहरी जो, हर न्याणी जो, हर मर्द जो तहफ़ुज़ ॾियणु उन चूंडियल नुमाइंदे जो कमु आहे। जॾहिं असां उन्हनि खे वोट ॾियूं था त उन्हनि जो ज़िम्मो आहे त असांजो तहफ़ुज़ कनि। उन लाइ सवलो तरीक़ो इहो आहे त असांजा CCTV कैमराऊं कारोबारी मर्कज़नि ते लॻाए वञनि, मेन शाहराहनि ते लॻाए वञनि, शहरनि में लॻाए वञनि, चौकीदारी निज़ाम क़ाइमु कयो वञे त जीअं शहरनि जो तहफ़ुज़ थी सघे। असां फौरी तौर ते मुतालबो था कयूं जामशोर जी अवाम, ख़ुसूसन शागिर्दनि, वापारियुनि ऐं आम माण्हुनि जो तहफ़ुज़ कयो वञे। ॿी सूरत में हिन खां वधीक एतिरा थी